नाज़िर नवकोट में एक हफ़्तो अॻु ॻोठ भूरो ख़ान खोसो में टिन पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻण सबबि संदन अल्ह तलह सड़ी राख थी वियो। मुतासिर अॼु बि खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि, जिन जी कंहिं बि वाहर न कई। उन हवाले सां ॾिसूं था मोहम्मद हनीफ़ गर्गेस जी रिपोर्ट। यूसी फज़ल बम्बरो जो ॻोठ भूरो ख़ान खोसो में मौजूदु आहियूं। हिते हिकु हफ़्तो अॻु टिन पोरियतनि जे घरनि खे जेका बाहि लॻी, उन में घर जो समूरो अलो तलो सड़ी वियो हो। हिते जेके पोरियत मौजूदु आहिनि उन्हनि खां पुछंदासूं त उन्हनि वटि का इंतिज़ामिया या को अहिड़ो चूंडियल नुमाइंदो आयो आहे या न। खाधे पीते वारा ही तव्हां ॾिसी सघो था। हाणे ही हालत असां कंहिं बि मदद कोन्हे कई। मथे अचर ते साईं बाहि लॻी हुई, का शइ घर में कोन रही। ॾेज छोकिरी जो सड़ी वियो, खटियूं सड़ी वियूं, बिस्तरा सड़ी वियूं, 5-5 हज़ार जी पेती हू सड़ी वई, का शइ कोन असां कढी। टाउन कम्यूट मां गाॾी वीचारी आई, पोइ अलाए कंहिं घुराई, हुन अची बाहि उंजाई आहे। असांखे का शइ कोन मिली आहे, का रली ओढण लाइ कोन्हे, का खाधे लाइ शइ कोन्हे। असीं मज़दूर माण्हू ग़रीब छा करूं? असां सां महिरबानी करे असां सां टेको करो, हुकूमत असां सां टेको करे। असांखे हुन अचर मसले ते सड़िया आहिनि। हीअ अचर ॿियो पियो वियो हलियो, अॼु शामी 4 बजे ॿिए पे टाइम थी वियो। अञा मतिलबु केरु कोन आयो आहे ॾिसण लाइ जे भाई अव्हांखे कोई मदद कई त केरु उहो टाइम कोन आयो। जॾहिं वाट अचे पीपी वारा तॾहिं हारुनि जी थका पवंदी। हाणे निकिरो खाओ न पीओ पर वाट न खा सघो, पोइ तॾहिं अची धणी थियनि था। बाक़ी न बोर्ड में ॾिसिया न हींअर ॾिसिया। इहो टेंट मेंट हिकिड़ो पुड़ ॾिनो आहे न, इहो ॻोठ वारे मदद कई आहे, इहो लॻाए पिया आहिनि। बाक़ी 4 घर हिते सड़ियो आहे, हुन मां का शइ कोन निकिती। तव्हां हिन बाहि मुतासिरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त असांजे घरनि खे लॻल बाहि खे हफ़्तो थी वियो आहे, अञा ताईं चूंडियल नुमाइंदो तोड़े वसवारा असां वटि न आहिनि लड़ी आया ऐं असां खुले आसमान हेठि वेठल आहियूं। हिननि जो मुतालबो आहे त असांजी फौरी मदद कई वञे त जीअं असां घर जी चुल्ह ॿारे सघूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद हनीफ़ गुरगेस, मेहरान टीवी, नवकोट।